कंडनि जी सेज ते पंहिंजो पंधु कयो ऐं लतीफ़ चयो आहे जे लूण लिङे लाई चीरे चीरे चम जे लूण लिङे लाई चीरे चीरे चम अहिड़ो कोझो अहिड़ो करन को अहिड़ो कोझो कम कांता कृत दम मुस्तफ़ा भुट्टो जेको सिंध वतन जो शहीद हो जंहिंजो तसलसल असीं ऐं उन सभु हुयो छो त असीं धरती जा मालिक आहियूं असीं शागिर्द वतन जी मालिकी जी ॻाल्हि कयूं था ऐं असीं सम्झूं था इन वहशी रियासत में इन फ़हाशी रियासत में इक़ौमी नज़रिये जे नाले ते इक़ौमी नज़रिये जी सूरत में असांखे ग़ुलाम रखियो वियो आहे असीं सम्झूं था त असांजे निसाब ते पाबंदी आहे असांजे तालीमी इदारनि में तालीमी सरगर्मी ते पाबंदी आहे असीं पंहिंजे शहीदनि खे भेटा पेश था कयूं त ही फ़ौज जा इदारा ऐं वहशी इंसान ऐं वहशी जेका रियासत आहे उहा असांखे हिसाए थी असीं हिन रियासत ते ऐं वहशी इंसान ते ऐं हिन वहशी वर्दी पोषण खे ॿुधाइणु चाहियूं था त असीं मुज़फ़र भुट्टे जो तसलसल आहियूं असीं अफ़ज़ल जो तसलसल आहियूं लतीफ़ चवाणी जहर लोग झप करे ओहे रौदामन पिठो जे पातार जा चितारे उथन को कंदासीं कन पाहिन पह करे जे माण्हू पंहिंजे मक़सद सां पंहिंजे अमल किरदार सां पंहिंजे नज़रिये खे ऐं पंहिंजी वाट खे शौरी तौर सोचे खयो हुजे त उहो कोई ते हटी नथो सघे उहो मौत क़बूल करे सघे थो पंहिंजे वतन सां गद्दारी नथो करे सघे ऐं वतन नसीब थींदो आहे ऐं पंहिंजो वतन पंहिंजी धरती पंहिंजी माउ ऐं पंहिंजी जेको तालीमी इदारा आहिनि ऐं मादर इल्मियूं ऐं सिंध जो शौर अज़ीज़ थींदो आहे ऐं सम्झां थो ऐं असीं सभु शागिर्द सम्झूं था असांखे वतन जी मालिकी करणी पवंदी पंहिंजे धरती जी मालिकी करणी पवंदी छो असांखे 1947 में हिन पाकिस्तान जी रियासत जे नाले ते असांखे ग़ुलाम बनायो वियो आहे असांजे सभिनी मादनियात तेल गैस कोयले ते कब्ज़ो कयो वियो आहे छाकाणि त रियासत सम्झे थी त असीं सिंध खे ग़ुलाम करे असीं उनजे मादनियात ते ऐं उन्हनि जे मिनरल्स